आख़िरी वक़्तु आहे असांजो महदी इमाम अचण वारो आहे। अधु ते असांजा उमती बि घणा शाह पिया सॾाई और जेॾीमहिल महदी इमाम ईंदो तंहिंमहिल सचा ऐं कूड़ा ज़ाहिर थींदा। ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारू नाइब हक जो कलाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारू नाइब हक जो कलाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो। इस्लाम जो वफादार कौनैन जो अलमदार इस्लाम जो वफादार कौनैन जो अलमदार बगदार मुस्तफा जो मदीने जो जाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारू नाइब हक जो कलाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो। पेशकश करींदियूं चांदियूं फिर को फसाद फितनो दुनिया अंदर वधीनो फिर को फसाद फितनो दुनिया अंदर वधीनो रहंदो न को मुनाफिक सैयद जो नाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारू नाइब हक जो कलाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो। घणो वक्त थी मुनादी गैरन जी गैर चाही घणो वक्त थी मुनादी गैरन जी गैर चाही हक़दार हक़
ॾिसां अखियुनि सां पंहिंजो इमाम